अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, जीअं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां कि सिंध जी मशहूर अदाकार शबीरा चन्ना जो रोड एक्सीडेंट थियण खां बाद हुन खे अस्पताल में भर्ती कयो वियो हुयो ऐं सिंध जा मशहूर अदाकार जेके भी सीनियर ऐं जूनियर अदाकार हुआ खैरान जे पुछाणे ते अस्पताल में पुॼी विया। अस्पताल पुॼण खां बाद हुनजे घर ॾे भी अदाकारनि जी लाइन लगी पई हुई। मदद सां गॾु ऐं क़ुरान ख़ानी भी हिनजे घर ॾे कई हुई। क़ुरान ख़ानी में असगर थईम तकरार ड्रामे जो अदाकार असगर थईम ऐं मुनवर शाह भी मौजूद हुआ। क़ुरान ख़ानी में सिंध जा सीनियर अदाकार ऐं मशहूर अदाकार भी क़ुरान ख़ानी में मौजूद हुआ। क़ुरान ख़ानी में इहा दुआ घुरी वई कि माई खैरा और शबीरा चन्ना जल्दी सेहतयाब थी पंहिंजे घर पंहिंजे ॻोठ पंहिंजे इलाके में वापसी खैरियत सां अचे। क़ुरान ख़ानी में इहा ई दुआ कई हुई कि अहिड़ो रोड एक्सीडेंट काथे भी न थिए ऐं कंहिंसां भी न थिए। सिंध जो मशहूर अदाकार मुनवर शाह भी क़ुरान ख़ानी में मौजूद हुयो ऐं तमामु बहितरीन अदाकारनि जा सीनियर अदाकार सभु हुते मौजूद हुआ ऐं असद कुरैशी भी अस्पताल पुॼी खैरान जी सेहतयाबी जे लाइ दुआ घुरी ऐं जल्दी खैरा ठीक थी वञे। तव्हांखे ॿुधाईंदो वञा रोड एक्सीडेंट अहिड़ो हिकु त गंदो वाक़ियो आहे जॾहिं त माण्हू खे धकु लॻंदो आहे पोइ माण्हू खे ख़बर पवंदी आहे कि रोड एक्सीडेंट केतिरो आहे। अल्लाह न करे वरी कहिड़ो कंहिंसां अहिड़ो एक्सीडेंट थिए। तव्हांखे हथ ॿधी अपील थी कई वञे कि तव्हां दुआगो थियो कि माई शबीरा चन्ना और खैरा जल्दी ठीक थी पंहिंजे घर ॾे अचे। असांजे तमामु वीडियो ॾिसण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल इसरा एरी खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। महिरबानी तव्हांजी। तव्हांखे इहा ई अपील आहे कि तव्हां दुआगो थियो कि शबीरा चन्ना जल्दी ठीक थिए। महिरबानी भाउनि जी। दोस्तों असांजा तमाम वीडियो ॾिसण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल इसरा एरी ऑफिशियल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो।